हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असीं 20 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 21 पार्ट जी तरफ़ वधंदासीं ऐं जेकॾहिं तव्हांखे कथा हासिलु न थी आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में जॉइन थी करे कथा हासिलु करे सघो था। ऐं असीं सुभाणे या 2-3 ॾींहं खां बाद में फेसबुक ऐं यूट्यूब ते पिणु कथा अपलोड कंदासीं। उन जी लिंक तव्हांखे ग्रुप में मिलंदी। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। अॼु असीं श्री गुरु लालपुरी साहिब जिन जे जीवन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं त श्री गुरु लालपुरी साहिब ॿियनि गुरुनि वांगुरु पाण तमामु घणा महाज्ञानी ऐं चमत्कार वारा हुआ। गुरु साहिब जो असुलु नालो लिप्टन गुर वलत बरज राज गुर हो। संदसि पैदाइश साल 1922 ईस्वी। श्री गुरु लालपुरी साहिब महाराज असल कोलकाता शहर इंडिया जा रवासी हुआ, जंहिंखां पोइ पाकिस्तान आया ऐं उते हैदराबाद में रहिया। काफ़ी अरसो हैदराबाद में रहिया। पाण वॾा डॉक्टर बि हुआ। हमेशह मरीज़नि ऐं ग़रीबनि जो मुफ़्त में इलाजु कंदा हुआ। ॻाल्हि कनि था त जॾहिं गुरु लिप्टन गुर महाराज सरकारी डॉक्टर कोट खेरपुर लाड़काणे में हुआ त उते हिकु औरत जेका पंहिंजे हिकु पुटु जेको 16 सालनि जो हो ऐं 3 नियाणियूं जेके नंढे उमिरि जूं हुयूं संदसि कोट में हुआ, ऐं उन माईअ जो मुड़ुसु गुज़ारे वियो हो। तंहिं करे संदसि को सहारो न हुअण करे हुननि कंहिंजे चवण ते पंहिंजो धर्म बदिलाइण थे चाहियो। त गुरु साहिब खे जॾहिं इहा हक़ीक़त ख़बर पई त गुरु साहिब पंहिंजो धर्म बचाइण ख़ातिर चयो त अव्हां पंहिंजो मज़हब न बदिलायो, अव्हां सां शादी थो करियां। पोइ गुरु साहिब उन्हनि सभिनीनि खे साण करे पंहिंजे घर वठी आयो, जेका आख़िर ताईं गुरु सां गॾु रहिया। गुरु लालपुरी काली मंदरु हैदराबाद फतेह चौक ते बि रहियो। उन जे बारे में हिकु किताबु महाकाली आस्थान जे नाले सां लिखियो ऐं हैदराबाद खां वरी ॿियनि मंदर में पिणु रहिया। संदसि शेवक अॼु बि गुरुअ जी वरसी मौक़े ते हैदराबाद खां थाणो अहमद खान ईंदा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुरु खे पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हो। पाण 63 साल जी उमिरि में गवर्नमेंट सचल सर्विस कॉलेज हैदराबाद में 7वीं क्लास जो सप्लीमेंट्री इम्तिहान ॾिनो। इम्तिहान हाल में जॾहिं गुरु अंदरि दाख़िलु थियो त शागिर्द गुरु साहिब खे ॾिसी हैरान थी विया त एतिरो वॾी उमिरि वारो अञा 7वीं क्लास में आहे। हैदराबाद खां गुरु सिख्या लाइ घणो वक़्तु थाणो बुला खान हनुमान मंदर में रहिया। उतां अहमद खान अची गुरु बुद्धपुरी महाराज वटि सिख्या वठंदा हुआ ऐं शेवा कंदा हुआ। गुरु साहिब खे शेवा करणु तमामु घणो पसंदि हो। जॾहिं श्री गुरु संतोषपुरी साहिब देवलोक पधारिया त उनखां पोइ गुरु धनराजपुरी मढ़ी में हुआ। उन जे वञण खां पोइ को बि मढ़ी में शेवादारी न हो, न ई उन में चेलो हो। ऐं चौकीदार करण लाइ गुरु जी घुर्ज तमामु घणी हुई। उन लाइ गुरु लिप्टन गुर खे थाणे अहमद खान मां घुरायो, पर माण्हुनि चयो त मढ़ी श्री गुरु बालपुरी सवाई जी आहे, उन जे नाले सां चेला थींदा। इहा हक़ीक़त लिप्टन गुर महाराज खे ॿुधाई वई त उन ते गुरु राज़ी थियो ऐं चयो त आउं पुरी थियण लाइ तयारु आहियां। उन खां पोइ गुरु लिप्टन गुर महाराज खे गुरु
संतोषपुरी जो चेलो करे उनखे गादी ते विहारियो वियो। बोल श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई की जय। बोल श्री गुरु लालपुरी सिद्ध सवाई की जय। प्यारी साध संगत जी, अॼु जे लाइ एतिरो ई। असीं सुभाणे तव्हांखे वधीक गुरु साहिब जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं हिकु ॿी वेनती, असीं रोज़ु ग्रुप में गुरमुखी जी लिंक शेयर कंदा आहियूं, जंहिंमें गुरमुखी सेखारी वेंदी आहे। तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे गुरमुखी सेखारियो ऐं उनखे सुठी सिख्या ॾियो। हरि बोल।